Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Meer। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? डेली तव्हांखे कुझु न कुझु इंफॉर्मेशन असां ॾींदा आहियूं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा आहियूं मौसम जे हवाले सां बि तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं त भई डेली बेसिस ते जेको आहे जीअं लाहौर जे हवाले सां असां ॻाल्हि कयूं पिया त अॼु जी जेका एयर क्वालिटी इंडेक्स जेको असांखे ख़बर पियो आहे त कराची जो बि मुतासिर थियो आहे। त कराची अॼु 3rd नंबर ते आहे ऐं मुल्तान पहिरें नंबर ते आहे, लाहौर ॿिए नंबर ते आयो आहे। त अॼु सुबुह जो जेका माक हुई, वरी राति जे टाइम जेका माक हुई त डिफरेंट एरियाज़ में जेको आहे तमामु घणी शिदत वारी माक हुई। स्मोक जंहिंखे असां चई सघूं था, स्मोक हिकिड़ी अलॻि शइ हूंदी आहे, माक हिकिड़ी अलॻि शइ हूंदी आहे, पर ॿई शयूं जॾहिं मिक्स थी वियूं आहिनि त सफ़ा मतिलबु एयर क्वालिटी ख़राब थी चुकी आहे। त इन में असां तव्हांखे इहो ई चवंदासीं भाई त मास्क लाज़मी पायो, ॿाहिरि निकिरो था। हूअं ई बि डेली बेसिस ते जेको आहे तव्हांखे मां चवंदी आहियां त जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था, ट्रैवल कयो था, का बि शइ ख़रीद करणु निकिरो था ॿाहिरि, चाहे तव्हां पंधु था वञो, चाहे बाइक ते आहियो, चाहे रिक्शा में आहियो, चाहे गाॾी में आहियो, त तव्हां मास्क लाज़मी पायो। इवन त मां इहो बि चवंदी आहियां त जेके असांजी भेनरूं घर में कमु कार कनि थियूं, यानी जीअं डस्टिंग जो कमु थी वियो, झाड़ू पोचे जो कमु थी वियो, उहे बि मास्क ज़रूरी पाइनि। छो जो हीअ डस्ट आहे न, मिटी जेका उॾे थी, हवा में जेका मिक्स थिए थी ऐं वरी घरनि में जेका मिटी थिए थी, त उन सां बि तव्हांजी तबियत ख़राबु थिए थी, उन सां बि तव्हांखे एलर्जीज़ थियनि थियूं, उन सां बि जेको आहे साहु खणण में तकलीफ़ थिए थी। त एहतियात पंहिंजे हथ में आहे, एहतियात जेतिरो कंदव त सुठो आहे। त जीअं कराची जा कुझु एरियाज़ आहिनि जेके अहम इलाइक़ा, सदर आहे, टावर आहे, कोरंगी इंडस्ट्रियल एरिया आहे, हॉक्स वे ऐं कोरंगी टाउन, इहे तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। पहिरियां नंबर 1 ते जेको आहे दिल्ली हुयो, पर हाणे नंबर 1 ते मुल्तान आयो आहे। त मुंहिंजे ख़्याल सां 5, 6 या 7 नंबर ते हीअं दिल्ली अची वियो आहे। सो तमामु घणो एहतियात कयो, ॿाहिरि निकिरो था त सैनिटाइज़र्स बि यूज़ कयो, मास्क बि लाज़मी यूज़ कयो। अच्छा, अॼु वुमेन्स एंटरप्रेन्योरशिप डे आहे। अॼु दुनिया में कारोबारी ऐं हुनरमंद औरतुनि जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। हिन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु औरतुनि खे ख़ुदि मुख़्तार ऐं वस वारो बणाइणु आहे। सो हमेशह असां औरतुनि जे हवाले सां ॻाल्हि कंदा आहियूं। असांजी जेके बि भेनरूं असांजे एज़ अ गेस्ट ईंदियूं आहिनि, उहे बि मतिलबु ॻाल्हि कंदियूं आहिनि औरतुनि जे हवाले सां। त औरत खे पढ़ायो बि, ॿारड़ी खे पढ़ायो बि। जॾहिं तव्हां हिकिड़ी ॿारड़ी खे पढ़ाईंदव त तव्हांजो सॼो ख़ानदान पढ़ंदव। हिकिड़ो मर्द पढ़ंदो त हिकिड़ो फ़र्द पढ़ंदो। ऐं छोकिरी खे पढ़ाइण खां पोइ उन जी शादी में या इन्हनि शयुनि में मां चवंदी आहियां त तकड़ि न कजे। जेकॾहिं उनखे पढ़ायो था, उनखे उन क़ाबिल ठाहियो, उनखे पंहिंजे पेरनि ते बीहण ॾियो ऐं उन खां पोइ जेको आहे उनखे फ़ैसिलो करणु ॾियो त भाई हू शादी करणु चाहे थी हीअं या न। छो जो इहे उहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जिन में ज़ोर ज़बरदस्ती सुठी कोन लॻंदी आहे। ज़ोर ज़बरदस्ती थींदी आहे त तव्हां ॾिठो आहे त मुआशिरे जे अंदरि हींअर जेको आहे डाइवोर्स रेशो या ख़ुला जा रेशो केतिरा वधी चुका आहिनि। त ही जेके रिश्ता हूंदा आहिनि ॾाढा ख़ूबसूरत रिश्ता हूंदा आहिनि। त इन्हनि खे जेतिरो इंसानु संभाले हलाए ऐं संभाले रखे त ओतिरो असांजो मुआशिरो सही थी सघे थो, सुधरी सघे थो। उनखे अलावा अॼु को ॾींहुं जेको आहे पूरी दुनिया में मर्दनि जो आलमी ॾींहुं पिणु मल्हायो वेंदो आहे। मर्दनि जो ॾींहुं बि आहे अॼु। त मां इहो सम्झंदी आहियां त नंढे हूंदे खां त मां घर में इहो ई ॾिठो आहे त असांजो जीअं मुंहिंजो बाबा हूंदो हुयो त सुबुह जो जॉब ते वेंदो हुयो, शाम जो थकिजी टुटिजी ईंदो हुयो। वरी उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता जीअं असां वॾा थींदा हुआसीं, ॿाहिरि जॉब्स ते लॻंदा हुआ, त इहो हिकिड़ो सिलसिलो आहे। मर्द ॿाहिरि वञे थो, जद्दोजहद करे थो, महिनत करे थो ऐं अलाह साईं उनखे उनजो फल बि ॾिए थो। त मर्दनि खे बि जेको आहे असां सलाम पेश कंदासीं, छो त तमामु घणी महिनत करे रहिया आहिनि पंहिंजे घर हलाइण में, पंहिंजे ॿारनि खे सुठो फ्यूचर ॾियण में। ऐं इहा ॻाल्हि हर कोई कोन सम्झंदो आहे। जॾहिं मर्द ॿाहिरि निकिरे थो त हू इहा ज़िमेदारी खणी निकिरे थो त शाम जो जेकॾहिं मां घरु ईंदमि त 2 पैसा कमाए ईंदमि ऐं पंहिंजे औलाद खे सुठो फ्यूचर बि ॾींदमि, सुठो खाधो बि ॾींदमि ऐं हिकिड़ी सुठी पढ़ाई बि ॾींदमि। त उहा ज़िमेवारी हुनजी आहे। सो अॼोको ॾींहुं असां सभिनीनि खे जेको आहे मुबारक हुजे, असांजी भेनरुनि खे बि, असांजे भाइरनि खे बि। ऐं अॼु मूं वटि ज़बरदस्त गेस्ट बि आहिनि ऐं काफ़ी इंतज़ारु हुयो, छो त जॾहिं नयो उन्हनि KTN न्यूज़ जॉइन कयो हो त उन टाइम मुंहिंजे शो में आया हुया। वरी एतिरे टाइम खां पोइ जेको आहे अॼु हिननि मूंखे टाइम ॾिनो आहे।
आई एम वेरी ग्रेटफुल टू हिम त अॼु हुननि मूंखे टाइम ॾिनो ऐं अॼु इनशाला हुननि सां जेका कचहरी रहंदी ॾाढी ज़बरदस्त रहंदी। असां सां गॾु आफ्ताब मुग़ैरी साहब स्टूडियो में मौजूदु आहिनि, जर्नलिस्ट एंड एंकर पर्सन KTN न्यूज़, एक्सपर्ट इन इंटरनेशनल अफेयर्स भी आहिनि। सो उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। उन खां अलावा हाँ कुछ टाइम पहिरियों वॉइस ऑफ पाकिस्तान थियो हुयो, उन जो विनर असां वटि मौजूदु आहे ऐं पाकिस्तान जे हर सूबे मां जेको आहे टे चूंड करे ऐं उन्हनि खे जेको आहे पार्टिसिपेट करायो वियो हुयो, त उन्हनि जा विनर असां वटि हिते मौजूदु आहिनि, सुहेल अहमद। सो उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं तव्हां इलाही इंतज़ारु करायो आहे लिटरली असांखे, इहो छो भला? ॾिसो तव्हां असां हिकु हुनजा चवंदा आहिनि त सफ़र जा साथी आहियूं। बिल्कुलु आहियूं। ऐं किथे न किथे मसरूफ़ियात एॾियूं आहिनि ऐं मंडे टू फ्राइडे प्रोग्राम खणणु तमामु मुश्किल हूंदो आहे। 5 ॾींहं न पर 6 ॾींहं, हिकिड़ो ॾींहुं मिलंदो आहे जेको फैमिली खे, ऐं 5 ॾींहं कंटिन्यू प्रोग्राम करणु उहो वॾो मुश्किल आहे। उनजी रिसर्च, उनजा गेस्ट ऐं तमामु दुनिया जा जेके मामलात आहिनि जेके तब्दील थियनि पिया उन्हनि ते नज़र, त मां सम्झां थो त इहो ॾिसंदड़नि खे ॾाढो आसान लॻंदो आहे। जीअं तव्हांजो कमु आहे रोज़, जीअं तव्हां कयो पिया, तव्हांजी पूरी टीम जेका महिनत करे पई, त आम माण्हू खे त सिर्फ़ु रिमोट आहे हथ में, उहो चेंज करे छॾींदो आहे बसि। पर उनजे जेको आहे सो चइजे त पुठियां जेके वॾियूं हिकिड़ियूं मुश्किलातूं आहिनि जेके कमु करे पियो माण्हू, त उहो वॾो टफ जॉब आहे असांजी तव्हांजी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं वाकई इहा ॻाल्हि मूंखे दिलि सां लॻी त मंडे टू फ्राइडे 5 ॾींहं हफ़्ते जा जेके तव्हां ॾियो था, उन में हिकिड़ी एक्साइटमेंट लेवल बि हूंदी आहे ऐं रिस्पॉन्सिबिलिटी बि हूंदी आहे। रिसर्च वर्क पंहिंजी जाइ ते पंहिंजी टीम बि करे थी, असां बि कयूं था, पंहिंजो 100% ॾियूं था, पर हिकिड़ी रोज़ हिकिड़ी एक्साइटमेंट हूंदी आहे त कुझु न कुझु सिखण लाइ बि मिलंदो, कुझु नयो कंदासीं, त इहो हिकिड़ो जज़्बो बि डिफरेंट आहे, मज़ो ईंदो आहे। बिल्कुलु इहो बि आहे। ऐं इन सां गॾोगॾु मुल्क जा ऐं मूं चयो त जीअं आलमी मंज़रनामो चेंज पियो थिए, ऐं उन ते बि जेको आहे सो चई सघिजे थो त हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि ऐं ॿाहिरिनि मुल्कनि में, ख़ासि तौर ते US इलेक्शन में, ऐं KTN मां सम्झां थो त हिन टाइम ताईं सिंध जो वाहिद अहिड़ो इदारो आहे जेको ॾेह तोड़े परॾेह जूं ख़बरूं, करंट अफेयर ऐं जेकी बि तब्दीलियूं थियनि पियूं आलमी, उन ते उनजी गहरी नज़र आहे। ऐं मां सम्झां थो त जेका असांजी US इलेक्शन ते ट्रांसमिशन हुई, मां सम्झां थो त सिंधी मीडिया में किथे बि कोन हुई, ऐं असांजी सभिनी जूं कोशिशूं हुयूं त US में जेका तब्दीली अचे पई उनजी पल पल ख़बर, उतां जा जेके लॻापियल सियासी धुरियुनि सां माण्हू, सहाफ़ी, तज़िया निगार, बिज़नेसमैन, त इहो हिकिड़ो वॾी टफ जॉब हुई त उनखे पूरो करणु ऐं माण्हुनि ताईं इहा अवेयरनेस पहुचाइणु, त इहा मां सम्झां थो त वॾी ॻाल्हि आहे। त KTN भरपूर नमूने सां पंहिंजो करंट अफेयर ऐं न्यूज़ साइट ते मां सम्झां थो हिन वक़्तु ताईं जीअं अवल बि पहिरें नंबर ते हुयो, हाणे बि पहिरें नंबर ते इंशाल्लाह रहंदो बि, इंशाल्लाह। सो व्यूअर्स, तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। जेकॾहिं कोई बि सवाल तव्हां मुग़ैरी साहब सां करणु चाहियो था त करे सघो था। सुहेल अहमद बि असां सां गॾु आहे, का फरमाइश करणु चाहियो था त तव्हां उन्हनि सां बि फरमाइश करे सघो था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? वालेकुम सलाम, मैं बिल्कुल ठीक, आप सुनाओ? सब ठीक है? मां बिल्कुलु ठीकु आहियां, पर तव्हां सिंधी छो था ॻाल्हायो? हाँ सिंधी, अच्छा सॉरी, मां बिल्कुल ठीक है, तव्हां ॿुधायो सब ठीक है? अल्हम्दुलिल्लाह मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। अच्छा माशाल्लाह, वॉइस ऑफ पाकिस्तान इहो कॾहिं थियो ऐं तव्हां कहिड़े नंबर ते अची करे विन कयो? वॉइस ऑफ पाकिस्तान तक़रीबन इनखे 1.5 महीनो थी वियो आहे। अच्छा। IRK फिल्म्स जे तरफ़ां हिकिड़ो माना इहो प्लेटफॉर्म हुयो जंहिं पूरे पाकिस्तान में 5 सूबनि खां ऑडिशन वरितो हुयो। सिंध सूबे मां वरितो हुयो, जंहिंमां पहिरियां 3 सिंध सूबे मां खयां वियासीं। जेके बि जिन सूबनि खां सिलेक्ट कया विया उन्हनि खे इस्लामाबाद घुराए करे उन्हनि जी शूटिंग थी गोलड़ा स्टेशन ते, मिली नगमो थियो। उन खां पोइ वरी जेको आहे सो स्कर्दू माना घुरायो वियो, उते तक़रीबन हिकु चूंडियो वियो। जीअं मां सिंध मां हिकिड़ो चूंडियो वियुसि, पंजाब मां त सूबे मां हिकु सो ॾाढी सुठी मोट मिली, ॾाढी सुठी सपोर्ट थी। ऐं असांजी बि ख़्वाहिश आहे त जीअं ॾिसो इंडिया में प्रोग्राम्स थियनि था वॾा त हिते बेड़ा थियणु खपनि। बिल्कुलु थियणु खपनि। मां त पाण चवंदी आहियां, छो जो असांजो एंटरटेनमेंट जो चैनल आहे,
ऐं मां डेली बेसिस ते जेके बि असां वटि सिंगर्स ईंदा आहिनि या म्यूज़िशियन्स ईंदा आहिनि त मां अक्सर करे इन ॻाल्हि खे हा, बिल्कुलु। रिपीट कंदी आहियां त भई हिते बि अहिड़ा रियलिटी शोज़ थियणु घुरिजनि छो त हिते जेको आहे टैलेंट जी का कमी कोन्हे असांजो सॼो बिल्कुलु। सिंध माशाल्लाह भरियल आहे टैलेंट सां असांजो सॼो पाकिस्तान टैलेंट सां भरियल आहे त हिते बि अहिड़ा रियलिटी थियणु शोज़ खपनि। हुजणु घुरिजनि बिल्कुलु जेके बि नौजवान टैलेंटेड आहिनि सुरीला त उन्हनि खे पंहिंजी आवाज़ निकिरण जो हिकिड़ो आवाज़ मतिलबु मौक़ो मिले सुठी ॻाल्हि आहे ज़बरदस्त त तव्हांखे उते वञी करे परफॉर्म करण जो जेको हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे त तव्हांखे कॾहिं इहो महसूसु थियो त तव्हां इन हद ताईं पहुची सघो पिया छो जो चवंदा आहिनि त उमेदनि ते दुनिया क़ाइमु आहे सो असांजी उमेद हुई ऐं मतिलबु पंहिंजे पाण ते भरोसो हुयो त महिनत कईसीं सो ॾाढी सपोर्ट मिली ॾाढी सुठी मोट मिली माशाल्लाह ऐं उन खां अलावा वरी अञा अहिड़ा प्लेटफॉर्म ईंदा IRK फिल्म्स जे तरफ़ां जेके वॾा पाकिस्तान में शोज़ थींदा आहिनि उन्हनि में परफॉर्म करायो वेंदो सही ज़बरदस्त सर अॼु तव्हां सां जेको आहे न ज़बरदस्त असां चिट चैट कंदासीं इंशाअल्लाह मूं वटि कुझु चटपटा सवाल बि आहिनि तव्हांजे लाइ ज़ाहिर आहे तव्हां इंटरनेशनल अफेयर्स बि कंदा आहियो ऐं माशाल्लाह सां तव्हां एंकर पर्सन बि आहियो सो इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खां थोरो हटी करे अॼु तव्हां सां डिस्कस कंदासीं सभिनि खां पहिरियां त तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे करियर जो आगाज़ लाड़काणे स्टेज खां हिकु ऑर्गेनाइज़र तौरु कयो हो या त अंदरि जी ख़बर कढी आहे इन करे चवां थी न वटि ज़बरदस्त सवाल आहिनि तव्हांजे लाइ त इन जे हवाले सां तव्हां मां सम्झी वियुमि त इहा तव्हां किथां कढी मुंहिंजी टीम माशाल्लाह मां चवंदी आहियां त मूंखे फ़ख़्रु आहे पंहिंजी टीम ते अल्हम्दुलिल्लाह RBS जी टीम ॾाढी सुठी आहे ऐं रिसर्च में माशाल्लाह एक्सपर्ट ॾिसो इहा त मां सम्झां त पहिरियों दफ़ो स्क्रीन ते इहा ख़बर पई हूंदी डिस्क्लोज़ थिए पई त वाकई असां केतिरा ई दोस्त आर्टिस्ट ऐं लाड़काणे में जॾहिं स्टेज जो गढ़ हुयो ऐं सम्झो वेंदो त स्टेज ड्रामा माना केटीअनि जे अचण खां बि पहिरियों त ड्रामा जो बुनियादु चइजे त स्टेज जो मां सम्झां थो किथे न किथे जेको नज़र आयो असांखे उहो लाड़काणे में आयो ऐं लाड़काणे में तव्हां बिलीव कयो त महीना महीना फेस्टिवल हलंदा हुया ड्रामनि जा जंहिंमें सॼी सिंध जा ज़िला तालका उन जा आर्टिस्ट अची उते पार्टिसिपेट कंदा हुया आख़िर जज फ़ैसिलो कंदा हुया त हिन साल जो बहितरीनु राइटर बहितरीनु ड्रामो कहिड़ो हुयो ऐं उनखे अवॉर्ड मिलंदो हुयो सही त अहिड़ी रीति असां बि इन तरफ़ ॾाढो शौक़ु हूंदो हुयो पोइ स्टेज ते पोयों रही करे ऐं उहो कमु कयोसीं ऐं उनखां पोइ वरी जॾहिं मूं जर्नलिज़म जे तरफ़ वियुसि मास्टर कई त पोइ वरी साफ़ जी तरफ़ ॾाढो थी वियो पर उहे दोस्त जेके जिन गॾु कमु कयो आहे उहे सुञाणनि बि ऐं उन्हनि खे ख़बर बि आहे त मां सम्झां थो त तव्हांजो जेको सोर्स आहे उहो ॾाढो ख़तरनाक आहे ऐं केतिरा ई आर्टिस्ट आहिनि जेके यकीननि ई अव्हांजे साम्हूं बि सभिनी दोस्तनि जे साम्हूं थिया आहिनि ठहिया आहिनि ऐं असांजे साम्हूं बि कंहिंखे असां एज़ अ इनवाइट कंदा हुआसीं त भाउ प्रोग्राम ॾिसणु अचु ऐं बाद में उहो ॾिठोसीं त उहो स्क्रीन ते जेको आहे हिकिड़ो वॾो सुठो आर्टिस्ट थी उभरियो इहा बि शइ आहे ऐं तव्हांजी इहा जेका इंफॉर्मेशन आहे उहा ज़बरदस्त आहे त वाकई स्टेज खां शुरूआत तव्हां खां थी पर सर तव्हां जीअं मतिलबु हिकिड़ो ऑर्गेनाइज़र तौरु कमु कयो त कॾहिं तव्हांजी दिलि न थी त स्क्रीन ते अची कमु कयां स्टेज ते अची कमु कयां इहे थियो बि घणे हंधनि ते दोस्त असांजा जेके हिन वक़्तु ॾिसनि था ख़ासि तौर ते लाड़काणे में अमूमन ईअं थींदो हुयो त जॾहिं ड्रामो थींदो हो त कॾहिं कॾहिं आर्टिस्टनि जी माना खोट थी बि वेंदी ऐं को आर्टिस्ट सां को हादसो थी वेंदो को कंहिं शहर मां अची न सघंदो या कम्युनिकेशन निज़ाम तॾहिं फ़ोन जो एॾो न हूंदो हुयो त पोइ थींदो इहो त जेको आर्टिस्ट न ईंदो हुयो त पोइ चवंदा हुआ हाणे तूं हैंडसम बि आहीं यंग बि आहीं ड्रेसिंग बि तुंहिंजी सुठी आहे भला तूं मुंहिंजो यार इहो जेको कमु जंहिंखां करे सघे उहो करे त बहितर आहे त असांखां इहो कमु न करायो त बहितर आहे ऐं बाज़ औक़ात ईअं बि थियो त स्टेज ड्रामनि में त का एंट्री न बि हूंदी हुई कंहिं हीरो जी या कंहिं जेके गाना हलंदा हुया त को अचानक महिमान गेस्ट ईंदो हो त उनखे जल्दी जल्दी वठि ठीकु आहे तूं परफॉर्मेंस करे वठि जल्दी जल्दी यानी तव्हां पासिंग वारा कम बि कया आहिनि त जीअं पास करणो आहे हीअं गुज़री वञिणो आहे साइलेंट मोड में त उहो इहे शयूं सभु कयूंसीं ऐं ॾाढो उहो सुठो दौरु हुयो ऐं अॼु जा तमामु वॾा वॾा नाला ऐं सिर्फ़ु लाड़काणो न पर लाड़काणे जे समेत सॼी सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते वेंदा हुआसीं जेकमाबाद रते देरो नओं देरो
सखर दादू ईअं ई कराची हैदराबाद जेके जेके वॾा आर्टिस्ट ईंदा। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां जेका इंफॉर्मेशन आहे त उन वक़्तु लाड़काणे जे अंदरि असांजो वीडियो सेंटर हूंदो हुयो मुंहिंजे ई नाले सां, आफ्ताब मूवी ऐं आफ्ताब वीडियो सेंटर। ऐं कुझु कंपनियुनि जा जेके डीलर हूंदा आहिनि उहे असां बि हूंदा हुआसीं। पोइ जॾहिं उमर शरीफ़ खे असां चयोसीं त तव्हां लाड़काणे में अचो ऐं स्टेज प्रोग्राम कयो, त असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त हुयो, ॿिन्हिनि असां सोचियोसीं त असां उमर शरीफ़, सिकंदर सनम ऐं रऊफ़ लाला इन्हनि खे लाड़काणे वठी अचूं। त तॾहिं इहे बैनर पेंटिंग सां ठहंदा हुया, त कंहिं बि एतबार न कयो त वाक़ई इहे ईंदा या न ईंदा। हुन चयो यार हरू भरू ख़र्च बि कयूं, ऐं अनमंज़र सिनेमा हूंदी हुई, उन में असां उनखे बुक कयोसीं, बैनर आयोसीं त केरु एतबार ई न पियो करे त उमर शरीफ़ लाड़काणे में ईंदो या वरी रऊफ़ लाला, सिकंदर सनम, छो जो असां सिंधी स्टेज अदाकार त सभु अची वेंदा हुया। आख़िर इहो थियो जो असां वापसि अचे कराची, उनखे जेके पैसा ॾिना हुयासीं कमिटमेंट जेका कईसीं एग्रीमेंट, उहा कैंसिल करणु आयासीं। त उमर शरीफ़ चयो त तव्हां इहो कैंसिल कयो छो था? असां हिन लाइ कैंसिल कयूं त को कंहिं टिकेट बि न वरिती आहे, हेॾो वॾो हॉल आहे, माण्हू एतबार कनि कोन पिया त उमर शरीफ़ ईंदो। चई को मसइलो न आहे, मां 2 ॾींहं पहिरियों थो अचां, तव्हां मूंखे लाड़काणे शहर में गाॾी ते साउंड हणी पूरे शहर में घुमायो, माण्हुनि खे ॾेखारियो त मां अची वियो आहियां, पोइ त सही थी वेंदो। ऐं वाक़ई ईअं कयोसीं। त उन वक़्तु असांजो हिकिड़ो दोस्त हुयो जेको गॾिजी सॼी उहो कयोसीं। बाद में इहो थियो त सिनेमा जे गेटियूं माण्हू भञी करे अंदरि आया। सो अहिड़ियूं शयूं बि कयूंसीं ज़िंदगी में। ऐं सिर्फ़ु सहाफ़त सां गॾु बाद जो जेको आगाज़ आहे, पर जेको तव्हांजी जेका इंफॉर्मेशन आहे उहा वाक़ई ज़बरदस्त आहे। ऐं तव्हां अलाए मूंखे काॾे वठी वियो। इन जो मतिलबु सहाफ़त सां गॾु गॾु तव्हां एंटरटेनमेंट जा बि मतिलबु माण्हू रहिया आहियो न, मतिलबु ज़बरदस्त ज़बरदस्त। त सर हिते जेको आहे एंटरटेनमेंट बि ज़रूरी आहे, त जीअं एंटरटेनमेंट जी ॻाल्हियूं थियनि थियूं त मुंहिंजे ख़्याल सां असां सुहेल खां हिकिड़ो ज़बरदस्त गानो बि इंजॉय कयूं। सुहेल छा पिया ॿुधायो हींअर असांखे? तमामु ख़ूबसूरत गीत आहे उस्ताद बुखारी, उस्ताद न जेको मंज़ूर सखीनाणी जो तबसुम जी शाइरी आहे, सो ॿुधो तव्हां। मूंखे जीअण जो एहसास ॾियनि थियूं। तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो नज़रूं मूंखे जीअण जो एहसास ॾियनि थियूं। ज़िंदगीअ साण भरपूर मुर्कूं मुंहिंजे लूंहं लूंहं में ख़ुशबू भरनि थियूं। तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो नज़रूं मूंखे जीअण जो एहसास ॾियनि थियूं। ज़िंदगीअ साण भरपूर मुर्कूं मुंहिंजे लूंहं लूंहं में ख़ुशबू भरनि थियूं। गुलाबी पहर ज़िंदगीअ जा जाम ते जाम झूमर ख़ुशीअ जा
गुलाबी पहर जिंदगी जा जाम ते जाम झूमर खुशी जा आई पीण पियारण जी मौसम आई पीण पियारण जी मौसम ही घड़ियों शाद माण्यो घोर तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो नज़रूं मूंखे जीअण जो एहसास ॾियो ज़िंदगीअ साण भरपूर मुर्गूं मुंहिंजे लूंहं लूंहं में ख़ुशबू भर तूं तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो नज़रूं मूंखे जीअण जो एहसास ॾियो तूं ज़िंदगीअ साण भरपूर मुर्गूं मुंहिंजे लूंहं लूंहं में ख़ुशबू भर ज़ोक चो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे ख़म खे पिंबड़नि सां चुमा हर कदम खे ज़ोक चो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे ख़म खे पिंबड़नि सां चुमा हर कदम खे छोकिरा गुलनि सां सजायूं छोकिरा गुलनि सां सजायूं बगीचो आऊं बाहूं से कहूं तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो नज़रूं मूंखे जीअण जो एहसास ॾियो ज़िंदगीअ साण भरपूर मुर्गूं मुंहिंजे लूंहं लूंहं में ख़ुशबू भर तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो नज़रूं मूंखे जीअण जो एहसास ॾियो ज़िंदगीअ साण भरपूर मुर्गूं मुंहिंजे लूंहं लूंहं में ख़ुशबू भर तुझी झूमर ऐनक जी फुलिया जा ही हवा छेड़े सहरा खुशिया जा तुझी ऐनक झूमर ऐं फुलिया जा ही हवा छेड़े सहरा खुशिया जा आतब सुम चूमे सूव तुझी आतब सुम चूमे सूव तुझी दी तूं दिल खोले आजा चवण तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो नज़रूं मूंखे जीअण जो एहसास ॾियो ज़िंदगीअ साण भरपूर मुर्गूं मुंहिंजे लूंहं लूंहं में ख़ुशबू भर तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो नज़रूं मूंखे जीअण जो एहसास ॾियो ज़िंदगीअ साण भरपूर मुर्गूं मुंहिंजे लूंहं लूंहं में ख़ुशबू भर मुंहिंजे लूंहं लूंहं में ख़ुशबू भर
तुझे लूं लूं में खुशबू भर। ॾाढी ख़ूबसूरत शाइरी माशाल्लाह ऐं माशाल्लाह तव्हांजो आवाज़ बि बहितरीन Thank you, आहे। thank you. अॻिते बि तव्हां गाना ॿुधंदा रहंदासीं बिल्कुलु, पर व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो करे न वञिजो जल्दी हाज़िर था थियूं। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम आ 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 रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं असां सां गॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट भी आहे। टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय वापस लाया है अपने सारिफीन के लिए सबसे बड़ी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो। टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सा लेने के लिए सार्फिन टपाल मेज़बान जश्न जमालो का कोई भी पैक खरीदें, अपनी मालूमात पैक पर दिए हुए कूपन पर दर्ज करें और घर के करीबी टपाल मेज़बान जश्न जमालो के ड्रॉप बॉक्स में डाल दें और मौका पाएं टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सा लेने का और ढेर सारे कीमती इनामात जीतने का। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो होगा अब आपके अपने इन शहरों में हैदराबाद, ठट्टा, बदीन, नवाबशाह, मोरो, सखर, लाड़काना, घोटकी, जैकमाबाद, दादू, खैरपुर, शिकारपुर, गंबट ऐं सांघड़। सिंध की शान टपाल मेज़बान त जल्दी सां टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जा जेको आहे पैक्स ख़रीद कयो ऐं ड्रॉप बॉक्स में जेको आहे हिन जा कूपन पंहिंजी मालूमात उन में विझी करे ऐं ढेर सारा क़ीमती इनाम तव्हां खटे सघो था ऐं गेम शो में बि हिसो वठी सघो था। त सिंध जी शान टपाल मेज़बान ऐं उन खां अलावा तव्हां असांजे प्रोग्राम में बि शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सर तव्हां चांहि बि इंजॉय कयो ऐं उन खां पोइ असांजा चटपटा सवाल बि इंजॉय कयो। अच्छा, जीअं स्टेज वरी स्टेज खां पोइ जो जेको KTN स्टूडियो ताईं जो जेको सफ़र तव्हांजो रहियो आहे, विच में तव्हां इलाही चैनल्स ते कमु कंदा आया आहियो माशाल्लाह सां, त कुझु तल्ख़ यादूं, कुझु शयूं जेके तव्हां असां सां शेयर करणु चाहियो, स्ट्रगलिंग टाइम? ॾिसो रोज़ानो सिखण लाइ कुझु न कुझु मिले पियो Exactly, इंसान जी लाइफ चाहे केर बि हुजे। ऐं ईअं ई जेको आहे मुख़्तलिफ़ TV चैनल ते प्रोग्राम कयासीं ऐं उन्हनि में किथे न किथे अहिड़ी यादूं आहिनि जेके अॼु बि सोशल मीडिया ते आहिनि। केतिरा अहिड़ा प्रोग्राम आहिनि जिन प्रोग्रामनि में झिड़ो थी पियो ऐं उन झिड़े खे जेको आहे सो वेड़ खे न सही ॾिए, पर मां सम्झां थो अगरि अॼु बि को बि गूगल ते वञी नालो लिखे मुंहिंजो त मां सम्झां उहो झिड़ो वाज़े तौर ते नज़र ईंदो। पोइ तव्हां कराईंदा हुयो सायो करे सवाल करे अहिड़ो? ॾिसो असांजो कमु आहे जर्नलिस्ट जो या एंकर जो या सहाफ़ी जो सवाल करणु, सही, पर जेको अदम बर्दाश्त आहे असांजे सियासतदाननि जे अंदरि उहो इंतिहाई अहिड़ो आहे जेको ख़ासि तौर ते कुझु साल पहिरियां इंट्रोड्यूस थियो कंहिं हिकिड़ी सियासी जमात जो नालो न खणणु खपे। सो उन जे करे जेको आहे सो माहौल अहिड़ो थी वियो जो तव्हांजी ॻाल्हि जेका आहे उहा दुरुस्त आहे, मां जेका ॻाल्हि कयां पियो उहा तव्हांखे क़ाबिल क़बूल न आहे, अगरि क़बूल न आहे त तव्हां विढ़ण लाइ तयारु। अहिड़ियूं शयूं असांजे प्रोग्रामनि में थियूं जेके आहिनि बि ऐं कोशिशि कंदा आहियूं हाणे त अहिड़ी ॻाल्हि। अच्छा सॉरी मां तव्हांजी हिते ॻाल्हि कट कयां थी, जीअं मां तव्हांखे हींअर बि चयो त कुझु एंकर पर्सन सायो करे बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि चैनल जी PR लाइ ऐं इन मतिलबु अहिड़ियूं शो खे हाइप क्रिएट करण जे लाइ कुझु अहिड़ो सवाल करे छॾींदा आहिनि या समटाइम स्क्रिप्टेड बि हूंदो आहे त तव्हांखे झेड़ो करिणो आहे, थोरी देरि में ब्रेक ते हलिया वेंदासीं पोइ सॼो पैचअप थी वेंदो, इन तरह जी कुझु शयूं घणनि माण्हुनि जी बिल्कुलु तव्हां सुठो ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे त माण्हुनि जे ज़हन में इहो आहे त असां हीअ बि शायदि कोई ड्रामे या स्टेज ड्रामो या को प्ले आहे उन में पहिरियों ई स्क्रिप्ट कंहिंखे चई छॾींदा आहियूं त पाण सां हिक ॿिए सां विड़ो, हरगिज़ ईअं न हूंदो सडन थींदो आहे ऐं इहो बिल्कुलु जेको बि ईअं चवे थो त उहो मुंहिंजी नज़र में, छाकाणि त मुंहिंजो जेको तजुर्बो आहे उन में कॾहिं बि ईअं न थियो आहे। मुंहिंजे प्रोग्राम में 2 अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जंहिंमें हिकिड़े माण्हू गिलास पाणी जो खणी हणी छॾियो उनखे ऐं ॿियो वरी इहो थियो जो असांजो दोस्त आहे इम्तियाज़ ख़ान फरहान सीनियर सहाफ़ी आहे, उन सां PTI जे जेको आहे सो अॻुवाण जेको आहे विड़ियो लाइव शो
त हाणे उहो बि हिकिड़ो इतफ़ाक़ हुयो, हुन में का उहा स्क्रिप्टेड न हुयो, पर सवाल उहा ई ॻाल्हि पैदा थिए थी त किथे न किथे इहे माण्हू जेके अदम बर्दाश्त कनि पिया हिक ॿिए खां सियासी, त एंकर जो को हुन में इन्वॉल्वमेंट न हूंदी आहे। ॿी ॻाल्हि त कुझु इन्हनि शयुनि खे फ़र्क़ु करिणो पवंदो। हिकिड़ा उहे एंकर हूंदा आहिनि जेका पैराशूटर एंकर आहिनि असांजी दुनिया में, सहाफ़ती दुनिया में इनखे इहो चयो वेंदो आहे। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जीअं ग्रास रूट्स खां वर्किंग जर्नलिस्ट आया ऐं उन्हनि रिपोर्टिंग कई, सहाफ़त कई, उन खां पोइ वरी जेको आहे सो टीवी ते बहसियत एंकर वेठा। अच्छा, उन्हनि जे लफ़्ज़नि जो जेको आहे सो अदायगी ऐं पैराशूट एंकर जी बिल्कुलु डिफरेंट आहे। हिकिड़ो उहो एंकर आहे जेको तेल खपाए पियो, डॉक्टर आहे, पंहिंजी फील्ड में फ्लॉप थी वियो, सही, ऐं उनखे जेको आहे सो हाणे ॿियो कमु कोन पियो मिले, उहो अची करे नेशनल मीडिया जेका बि पाकिस्तान जी आहे, जनरली असां ॻाल्हि पिया कयूं, उहो वेठो, पोइ उनखे इहा सम्झ में आई हाणे मुंहिंजे प्रोग्राम जी रेटिंग की हुजे। अच्छा, असां मां वाहिद सिंधी ऐं पाकिस्तान में चंद माण्हू आहिनि जेके असां इंडियन मीडिया ते इंटरनेशनल अफेयर्स ते ॻाल्हाईंदा आहियूं। एक्सपर्टी थी न चइजे, पर मां अञा सिखण जे हुन में आहियां। पर इंडियन चैनल जी बि जेको आहे सो साॻी आहे, असां वटि हिते रेटिंग हूंदी आहे, उते TRP हूंदी आहे। उते इहा जंग हूंदी आहे त अॼु मुंहिंजो शो जेको आहे उहो एतिरा माण्हू छो ॾिसनि, ऐं साम्हूं वारे खे रड़ियूं करे ॿुधाइणु ऐं अहिड़ो टॉपिक चूज़ करणु जंहिंसां मुआशरे में इंतिशार फैलिजे, छाकाणि त उते वॾो हिंदुस्तान में आहे ई मामिलो पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी फ़ौज ऐं मुसलमान। ॿिए मिसाल ॻाल्हि इंडिया जी ॻाल्हि था कयूं, असां वटि जेका मीडिया आहे बिल्कुलु स्मूथ ऐं डिफरेंट आहे। सही, असांजी मीडिया में कॾहिं बि मेजॉरिटी में इहा शइ कोन्हे का त कंहिंखे रड़ियूं कजनि। अच्छा, इहे माण्हू जेके आया कुझु, जंहिंमें कुझु असांजियूं फीमेल एंकर्स बि हुयूं, पर उहे तव्हां शायदि बहसियत एंकर उहे तव्हां हाणे बि स्विच कंदो तव्हांखे नज़र न ईंदो, कुझु टाइम जे लाइ। अच्छा, उनखे ऑडियंस जेको आहे या ॾिसंदड़ जेको आहे, व्यूअर जेको आहे, उहो थोरी देरि लाइ बर्दाश्त कंदो आहे ऐं उन खां पोइ चवंदो न हाणे बसि। ऐं जेके सीरियस एंकर आहिनि उहे अॼु बि किथे न किथे उहे अचनि पिया ऐं उन्हनि जा सवाल, उन्हनि जी ॻाल्हि, उन्हनि जी मयार खे ॾिसंदे इदारा बि उन्हनि खे कंटिन्यू कनि। असल इहो फ़र्क़ु आहे असांजे हिन फील्ड में। बाक़ी हिकिड़ो माण्हू रड़ियूं करे ऐं ॻाल्हाए ऐं उहो ॾिसंदड़ खे बि कोन वणंदो। असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो प्रोग्राम कंदो आहे, उहो एॾियूं रड़ियूं कंदो आहे जो साम्हूं वारा वीचारा टिश्यू पेपर रखंदा आहिनि, सॼो मुंहुं साफ़ समझी विया हूंदो तव्हां। समझी वियमि, बिल्कुलु समझी वियमि। एंड आई हेट दोज़ पीपल सीरियसली। उन्हनि सां ॻाल्हाइण ते बि जेको आहे न, मतिलबु अलाए छा थींदो आहे। हिते कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? जी मां इरफान पियो ॻाल्हायां थारूशा खां। जी इरफान भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो ॾाढो प्रोग्राम ॾाढो सुठो हूंदो आहे, मां लाइव ॾिसंदो आहियां तव्हांजो प्रोग्राम। वॾी महिरबानी पसंदि करण जे लाइ, ॾिसण जे लाइ बि। छा चवणु चाहींदव? जी, ॿिए महिमान सां थोरो ॻाल्हाइणो हुयो। महिमान सां? कहिड़े महिमान सां? सुहेल सां, जेको असांजो सिंगर आहे, या असांजो जेको सिंगर सुहेल सां? सुहेल सां, ओके। जी जी, ॻाल्हायो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? फिरो पिया सफ़ा? सर दुआऊं लाइ करम। तव्हां ॿुधायो, सभु ख़ैरु आहे? साईं तव्हांजो आवाज़ु ॾाढो बहितरीनु आहे, तव्हां कोशिशि कंदा रहो, तव्हांजो आवाज़ु ॾाढो बहितरीनु आहे। कुर्ब सर, तव्हांजी मोहबतूं, तव्हांजो जेको आहे सो तव्हां फिरो पिया सफ़ा? दुआऊं सर, तव्हां ॿुधायो, सभु ख़ैरु आहे? जी भाउ, ॿियो कुझु चवणु चाहींदव? बसि भेण जी चवां बसि। थैंक यू भाउ, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अच्छा सर, जीअं तव्हां माशाल्लाह इंटरनेशनल अफेयर्स बि कयो पिया, इंग्लिश, उर्दू, सिंधी मीडिया जो हिसो रहंदा आहियो तव्हां डेली बेसिस ते, त तव्हां पाण किथे कंफर्ट फील कंदा आहियो? ॾिसो, किथे न किथे जेका पंहिंजी ज़बान आहे उहा त खावनि खे बि मिठी हूंदी आहे, हंजनि खे बि मिठी हूंदी आहे। इहो त चवणु त इंग्लिश में या उर्दू में ठीकु आहे, पंहिंजा मसइला, पंहिंजी धरती धड़ियुनि जा इशूज़ जे तव्हां कंहिं बि ज़बान में वञी कोशिशि करे बयानु कयो था ऐं माण्हुनि खे ॿुधायो था, त मां चवंदो इहा सुठी ॻाल्हि आहे। ज़बान कंहिंजी मिरास न आहे, कंहिंजी कंहिं सरहदुनि जी मुहताज न आहे, त बहितर इहो आहे त कंहिं बि ज़बान में तव्हां पंहिंजो इशूज़ अगरि रेस कयो था त भलो आहे। पर मूंखे सिंधी में ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं मां बि घर में कॾहिं कॾहिं जेको आहे सो अहिड़ा लफ़्ज़ ॾुखिया सिंधी जा ॻाल्हाईंदो आहियां त मुंहिंजी फैमिली खां पाण परेशान थी वेंदी आहे। इवन के
ॿार बोर्न कराची आहिनि त उन्हनि जी बि सिंधी ॻोल्हा गंढा हुई त हाणे मां उन्हनि खे कोशिशि करे इतवार जो हेॾे वञिणो आहे सभिनी जी फैमिलियुनि में जेके कराची में त टोकूं करे 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 उनजी सिंधी दुरुस्त कई आहे त बाबा तव्हां पंहिंजी घटि में घटि मादरी ज़ुबान जेका आहे उनजा जेके लफ़्ज़ आहिनि उहो ई जेको तव्हां मिक्सचर ठाहियो था कॉकटेल जेके चइजे उहो उनखे चेंज कयो सही त इहा सिंधी ज़बान में मूंखे तमामु सुठो लॻंदो आहे प्रोग्राम करणु ऐं फ़ैसिले जी घड़ी खे मां सम्झां 18 साल थी विया आहिनि माशाअल्लाह इन प्रोग्राम खे कंदे मुख़्तलिफ़ चैनल ते ॿिए हिकिड़े ॿिए चैनल ते ॿियो KTN ते बि उन ई नाले खे असां कंटिन्यू कयो आहे त नालनि जो बि सिलेक्शन करणु जॾहिं मुंहिंजी KTN ते जॉइनिंग थी त कोशिशि कईसीं त मूं चयो त सिंधी माण्हू खे सिंधी में ई ॿुधाइजे त तव्हां छा था ॾिसो अगरि तव्हां हुनखे ॿुधायो व्यू पॉइंट स्टेट पॉइंट बिहाइंड द सीन त इहे नाला अहिड़ा आहिनि जेके शायदि चंद माण्हुनि खे सम्झ में अचनि सही ॻाल्हि आहे त पोइ असां बि कोशिशि कईसीं त अहिड़ो नालो रखिजे जेको प्रोग्राम जो जेको आम माण्हू खे बि सम्झ में अट्रैक्ट अचे करे उन्हनि खे त पोइ असां अॼुकल्ह जॾहिं बि प्रोग्राम थींदो आहे त सभिनी खे चवंदा आहियूं त भाउ फ़ैसिले जी घड़ीअ को फ़ैसिलो कयो असांजे को सही मुल्क लाइ ॻाल्हि को आहे। क़ौम जे लाइ जेको 77 साल थी विया आहिनि त को थींदे न पियो अचे सही था चओ फ़ैसिले जी घड़ी हींअर बि आहे छो जो मूंखे हाणे ई यादि आयो त कल्ह इनायत भाउ सां वाइदो कयो हुयो सॼी टीम गवाह आहे त मां गानो ॻाईंदमि हा ऐं अॼु जेको आहे इनायत भाउ माइक बि न हणायो ऐं गानो बि नथो ॿुधाए असांखे ॾिसो मां त फ़ैसिले जी चयो, घड़ी त हींअर इहे ई अची अची वई वियो न फ़ैसिलो थियणु खपे अॼु हिन थियणु खपे इहो त इनायत भाउ तव्हां सां असां ॾाढी कई आहे चवे थो सुभाणे इंशाअल्लाह हलो ठीकु आहे अॼु तव्हांखे माफ़ु कयोसीं पर सुभाणे तव्हां ते डबल जेको आहे न ॾंड लॻंदो सही आहे त सुहेल तव्हां हींअर असांखे छा पिया ॿुधायो उस्ताद राहत फ़तेह अली जो मशहूरु सॉन्ग आहे तेरी आंखों के दरिया का उतरना हा हा ज़रूरी हा था वाह 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 लफ्ज कितने
जब दिल को चुराया था, चुराई चीज को तुमने खुदा का घर बनाया था। वो जब कहते थे मेरा नाम तुम तस्बीह में पढ़ते हो, मोहब्बत की नमाजों को कज़ा करने से डरते हो। मगर अब याद आता है वो बातें थी महज़ बातें, कहीं बातों ही बातों में मुकरना भी ज़रूरी था। तेरी आँखों के दरिया का उतरना भी ज़रूरी था। वही है सूरतें अपनी, वही मैं हूँ वही तुम हो, मगर खोया हुआ हूँ मैं, मगर तुम भी कहीं गुम हो। मोहब्बत में दगा की थी सो काफिर थे, सो काफिर है। मिली है मंजिलें फिर भी मुसाफिर थे, मुसाफिर है। तेरे दिल के निकाले हम कहाँ भटके कहाँ तुम, मगर भटके तो याद आया भटकना बेज़रूरी था। तेरी आँखों के दरिया का उतरना बेज़रूरी था। ज़रूरी था कि हम दोनों तवाफ़े आरज़ू करते, मगर फिर आरज़ुओं का बिखरना बेज़रूरी था। तेरी आँखों के दरिया का उतरना बेज़रूरी था। बताओ याद है तुमको वो जब दिल को चुराया था, चुराई चीज को तुमने खुदा का घर बनाया था। वो जब कहते थे मेरा नाम तुम तस्बीह में पढ़ते, मोहब्बत की नमाजों को कज़ा करने से डरते हो। मगर अब याद आता है वो बातें थी महज़ बातें, कहीं बातों ही बातों में मुकरना बेज़रूरी था। तेरी आँखों के दरिया का उतरना बेज़रूरी था। वाह जी वाह, बेहतरीन। सर तव्हांखे कीअं लॻो मतिलबु आवाज़ सुहेल जो? बस रहोगे क्या पगले। थैंक यू। आवाज़ माशाल्लाह ॾाढो माशाल्लाह सुठो ज़बरदस्त। Thank you, sir. ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह। अधे पहिरियां ॻाल्हि कई त वाकई असां वटि अहिड़ा प्रोग्राम हुजणु खपनि ऐं माज़ी में मां सम्झा केटीह आहिनि वॾा अनमोल हीरा बिल्कुल दरियाफ़्त कया सिंध मां, बिल्कुल जिन जो कया। आवाज़ जेको आहे सो मुख़्तलिफ़ सॼी सिंध मां कढी करे ऐं अॼुकल्ह
उहे तमामु वॾा सिंगर बि वॾा आहिनि सिंगर्स ऐं वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर इंशाअल्लाह। तव्हांजी जेका सजेशन आहे मुंहिंजी बि इहा ई हा, आहे त हुजणु KTN खे खपनि, सर, अहिड़ो हुजणु। प्लेटफॉर्म तां वरी बिल्कुलु बिल्कुलु अचणु करणु खपे खपे, जंहिंमें सिंधी नौजवान जेके आहिनि सिंगर वॾो टैलेंट आहे असां वटि तमामु घणो तमामु ऐं, घणो किथे बि मूंखे न लॻो त माशाल्लाह आवाज़ ज़बरदस्त बहितरीन thank you, एॾो sir, मुश्किल गानो आयो एॾो मुश्किल ऐं हिन गानो पिच ते आहे ॻाइणु वञी तमामु वॾी ॻाल्हि वॾी आहे ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि आहे तव्हांजा उस्ताद केरु रहिया आहिनि तव्हां कंहिंखां सिखिया वरिती आहे? चवंदा आहिनि जेको हिकिड़ो लफ़्ज़ बि सेखारे त उहो बि उस्तादु आहे सही ॻाल्हि आहे। फुड़ी फुड़ी मुतला उस्ताद इनायत मुंहिंजो उस्तादु ऐं उस्ताद अब्दुल गफ़ूर बि उन खां कुझु सिखियो आहे उस्ताद बरकत मंगणार बि उन खां कुझु सिखियो आहे सो अञा महिनत हले पई सिखूं पिया माशाअल्लाह ऐं इनखे जारी रखिजो सही सो अञा महिनत हले पई न आहे न महिनत जी जारी जान, रखो बिल्कुलु। जारी रखो इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे कामयाबियूं अता बिल्कुलु, कंदो बिल्कुलु। इंशाअल्लाह सर अॼु जे दौर में बि जीअं तव्हां माशाअल्लाह एंकर पर्सन आहियो पर तव्हांखे कंहिं ड्रामे में फिल्म में या किथे कोई चांस मिले त करणु चाहींदा ऐं कहिड़ो रोल करणु चाहींदा? मां हक़ीक़त ॿुधायांव जॾहिं शुरूआती जॾहिं स्टेज जो दौर हुयो त तव्हांजो प्रोड्यूसर असांजो दोस्त असां ॿिन्हिनि वॾी स्ट्रगल कई जी, आहे। जी। अज़हर जोखियो जी, ऐं जी। असां त पोइ घणा डायरेक्टर हूंदा हुआ प्रोग्राम जा त चवंदा यार तूं अचु प्रोग्राम में को न को करेक्टर तोखे ॾियूं था ऐं तूं स्मार्ट बि आहीं सुठो बि आहीं सो मुंहिंजो यार जेको जंहिंजो कमु आहे उहो बहितरु ॼाणे उन खां पोइ वरी जॾहिं KTN ऐं कशिश वरी जॾहिं मॉडलिंग जो दौर जॾहिं शुरू थियो गाननि जो दौर शुरू थियो सभिनी खे क्रेज़ हूंदो त किथे न किथे कंहिं न कंहिं गाने में फिट थियूं ऐं कुझु दोस्त अहिड़ा हुया जेके राति ॾींहं जेको आहे सो चकर लॻाईंदा हुया त असांखे किथे न किथे कंहिं न कंहिं गाने में ऐं मां उन्हनि दोस्तनि मां इहो हूंदो हुउमि तव्हां अज़हर खां बि पुछंदो त मां पोइ ते भॼंदो हुउमि यानी तव्हां कोन कयो गानो? इहो को बि न अच्छा पोइ हिकिड़े ॿिनि गाननि में कंहिं अचानक ईअं मूंखे चयो त तूं अॼु कोशिशि करे सघे थो मां चयो जेको जंहिंजो कमु आहे मां न करे सघंदो कैमरा फेस तव्हां कयो हा त न तव्हां करे सघो पिया जॾहिं पीर अमजद साहब खे असां कराए सघूं था गानो त तव्हां बि करे सघो पिया पीर अमजद उहो साहब वरी पीर थी वियो त पीर त वरी पोइ हाणे को न को कुझु बि करे सघे थो ऐं मरहूम ताहिर रईस साहब अल्लाह साईं जी हा। उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता करे अॼु बि असां उन्हनि खे यादि कंदा आहियूं उन्हनि ई गानो करायो पीर अमजद साहब खां सो हिते वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था थियूं आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रगन भाई शाम में अवां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे सर जीअं हाणे इलेक्शन्स थिया USA में त कमाला हैरिस बि हुई डोनाल्ड ट्रम्प बि हुयो त तव्हां कंहिंजा हामी आहियो? मां पहिरियां बि डोनाल्ड ट्रम्प जो हामी हुयुसि सही। हिकु तरफ़ सां ॾिठो वञे त हुन जूं जेके ॻाल्हियूं आहिनि पंहिंजे मुल्क जे लाइ तमामु ज़बरदस्त आहिनि कमला हैरिस जूं बि आहिनि पर उन में इहो आहे त किथे न किथे जेका हुन हिन इलेक्शन में बि ॻाल्हि कई त पोइ इलेक्शन खे बि मूं उते US में रहंदे कवर कयो जॾहिं हिली ऐं हीअ विढ़नि पिया सही election। सही सही त हिकु त इहो आहे त मुल्क जा हुनजा पंहिंजा मुफ़ादात आहिनि ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां उन्हनि खे इहो सम्झंदा आहियूं ख़ासि तौर ते पाकिस्तानी या मुस्लिम त किथे न किथे डोनाल्ड ट्रम्प जेको आहे उहो एंटी मुस्लिम आहे पर हुन जे दौर में जंगियूं न थियूं आहिनि जंगियुनि जे ख़िलाफ़ ऐं हुन कोशिशि कई आहे त जंगियुनि ते ज़ाब्तो आणियो वञे पर डेफिनेटली जेका पॉलिसी हूंदी आहे उहा मुल्क जी हूंदी आहे ऐं मुल्क खे बहितरी जी तरफ़ वठी वञे सही इकनॉमी बहितरु थिए US जा जेके माण्हू आहिनि जेके असांजा तव्हांजा सभिनीनि जा उते रहनि पिया उन्हनि बि इन दफ़े इहो ई सोचियो त किथे न किथे जेकी हीअ ॻाल्हि करे पियो ऐं माज़ी में त इनखे वोट ॾिनो वञे त असां पंहिंजे प्रोग्रामनि में पहिरियां ई उनखे फेवरेट करार ॾिनो हुओ त नेक्स्ट प्रेसिडेंट जेको हूंदो उहो US जो डोनाल्ड ट्रम्प हूंदो ऐं उहो ई थियो त जेके नताइज आया उहे उनजे हक़ में आया ऐं पाकिस्तानी ऐं ओवरसीज़ मुसलमाननि
वोट इन लाइ ॾिनो त वॾो ज़बरदस्त हुनजो हुयो त किथे न किथे हिकु त यूक्रेन जी जंग खे बंदि कराइणो आहे, ॿियो फ़लस्तीन ऐं इसराइल जे विच में जेका जंग आहे उनखे कंट्रोल करिणो आहे, उनखे बंदि कराइणो। त मां सम्झां थो त पाकिस्तानियुनि समेत जेके US मुस्लिम हुया उन्हनि जो जेको इहो मौक़िफ़ हुयो उनजे करे उनखे वोट बि मिलियो, त उनजी विनिंग पोज़ीशन बि उनजे करे ई थी। बाक़ी लाज़मी आहे US प्रेसिडेंट आहे, उहो केर बि अचे उतां जी आवाम जे लाइ आहे, सही ॻाल्हि आहे। ऐं US जूं पॉलिसियूं जेके बि हूंदियूं उहे पेंटागॉन ऐं वाइट हाउस तय थींदो सही, कंदो, हा। ऐं उहे सॼी दुनिया जे लाइ उहे पॉलिसियूं हूंदियूं, पाकिस्तान लाइ बि उहे हूंदियूं। त मां सम्झां थो त आम जेको उतां जे वोटर जो फ़ैसिलो आहे उहो उनखे असांखे साराहिणु खपे। सही, इहा बि सही ॻाल्हि आहे। पर जीअं त हाणे इलेक्शन्स कंप्लीट थी वियूं, ज़ाहिर आहे पॉलिसीज़ ठाहिण में बि थोरो टाइम लॻंदो आहे, पर जेकॾहिं असां पाकिस्तान जे हवाले सां ॻाल्हि कयूं त तव्हांखे छा थो लॻे त ईंदड़ वक़्तु पाकिस्तान जे लाइ कहिड़ा चैलेंजिस खणी ईंदो? ॾिसो, मां त सम्झां थो त पाकिस्तान, असां रोज़ पंहिंजे प्रोग्रामनि में इहो बहस पिया कयूं, कुझु माण्हुनि जो इहो आहे त शायदि डोनाल्ड ट्रम्प जेको आहे सो जीअं ई जनवरी में औद खणंदो ऐं वाइट हाउस में वेहंदो त को एग्ज़ैक्ट ऑर्डर साइन कंदो त पाकिस्तान जे लाइ हीअ आहे, पाकिस्तान जे लाइ हीअ आहे, ऐं उनखे इहा कोशिशि करे US प्रेसिडेंट ऐं US इलेक्शन में डोनाल्ड ट्रम्प जे लाइ कुझु हल्को करे पियो त शायदि लाड़काणे जो बि मसइलो हल थी वेंदो। सही आहे, कराची जा रोड रस्ता बि डोनाल्ड ट्रम्प सही करे छॾींदो, ऐं पाकिस्तान जी इकनॉमी बि उहो बहितर कंदो। ऐं आम चवणी हूंदी आहे त मूंखे जॾहिं US जो इंटरव्यू थियो त हुन मूंखां पुछो वीज़ा ऑफिसर त तूं अमेरिका छो थो वञी, त मूं चयो मां इन लाइ थो वञा जो असांजे मुल्क में जेका सेवरेज लाइन आहे उहा बंदि थी वई आहे ऐं उन में चवनि पिया त अमेरिका इन्वॉल्व आहे, त उहो ॾिसणु पियो वञा त वाक़ई अमेरिका इन्वॉल्व आहे या न आहे। त हीअ बि उहा ई मिसाल आहे त अगरि बिजली हली वञे त अमेरिका इन्वॉल्व आहे। त पाकिस्तान जा जेके अंदरूनी मामलात आहिनि पॉलिटिकली या इकनॉमिक, उन में किथे न किथे इहा तवक़ो लॻाए वेहण त डोनाल्ड ट्रम्प ईंदो ऐं उनजे अचण सां सभु मामला हल थी वेंदा, ईअं न आहे, लाज़मी आहे। ऐं हुन जेको आख़िरी हाणे जेको इंटरव्यू ॾिनो आहे उन में हुन पाकिस्तान जो किथे ज़िक्र ई न कयो आहे। ऐं असांजा कुझु सोशल मीडिया ते जेके दोस्त आहिनि उहे सुबुह शाम हिन ॻाल्हि खे कनि पिया, बसि 2 महीना वॾा अहम आहिनि, 2 महीना अहम आहिनि पाकिस्तान जे, त इहा हिकिड़ी चइजे त हा उहा आहे। बाक़ी हुनजा पंहिंजे मुल्क में वॾा चैलेंजिस आहिनि, हुते जॉब जो वॾो मसइलो आहे, इकनॉमी हिन वक़्तु उते उनजी डैमेज आहे, चाइना जो अमेरिका एॾो कर्ज़दार आहे जो उते उनजी हालत तमामु ख़राबु आहे, त हू पंहिंजे मुल्क जा मसइला हल कंदो या अचे पाकिस्तान इस्लामाबाद जा मसइला हल कंदो त केरु जेल मां निकिरे केरु जेल में वञे। सही ॻाल्हि आहे, त इहा हिकिड़ी अजीब ई ॻाल्हि आहे। सही, बिल्कुलु सही था चओ पिया। अच्छा, इन खां अलावा इहो ॿुधायो त असांजे मुल्क जो सभ खां वॾो मसइलो छा आहे तव्हांजी नज़र में, जंहिंखे हल करण सां मुल्क ऐं क़ौम तरक़ी करे सघे? मां चवंदो त मूं हिकिड़े दोस्त खां पुछियो त तूं परेशान छो आहे, हुन चयो त मां परेशान न लाहियां, मूंखे का परेशानी कोन्हे का। ठीकु आहे, असांजे मुल्क में को मसइलो आहे कान, मसइलो इहो आहे त असां सिग्नल पाण टोड़ियूं था, वायलेशन कयूं था, मसइलो पैदा कयूं पिया, कचिरो ॿाहिरि पाण फिटी कयूं पिया, ठीकु आहे, ऐं चोरी पाण कयूं पिया। सॼो सिस्टम जो ज़िम्मेदार असां इंडिविजुअली पाण आहियूं, ऐं उन जो जेको इल्ज़ाम चाहे उहा सिंध हुकूमत हुजे, विफ़ाक़ हुजे, पंजाब हुजे, बलूचिस्तान हुजे, KP हुजे, ऐं इहे माण्हू कलाक जी फ्लाइ करे जॾहिं दुबई में लैंड कनि पिया, कोई बि सिधा थी वेंदा आहिनि, सभु उहे सभु सिधा बि थी था वञनि, उते बिल बि टाइम ते पे पिया कनि, उते जे रूल बि फॉलो कनि पिया, छाकाणि त पाकिस्तान आहे हिते नाहे खणो। त मुंहिंजे नज़र में इहो आहे त असां मसलस्तान जेको पाकिस्तान खे बणायो आहे उहो पाण बणायो आहे। सही था चओ, सही आहे। सीट बेल्ट, मूं हिकिड़े दोस्त खे चयो सीट बेल्ट लॻाए, चई यार हिते केरु सीट बेल्ट हणंदो न आहे, छो हणूं? हाणे ॾिसो, इहा जॾहिं मैंटलिटी हुजे त पोइ तव्हां इल्ज़ाम ॾियो त जेको आहे सो पाकिस्तान जी हुकूमत या पाकिस्तान जा हुक्मरान ग़लति आहिनि, ठीकु आहे, घणे हद ताईं उहो बि हूंदो, पर असां छा पिया कयूं, असांखे कुझु बि न। बिल्कुलु सही था चओ, इहा शइ त मां बि चवंदी आहियां त भई हर वक़्तु असांखे जेको आहे न गवर्नमेंट ते इन्हनि शयुनि खे ब्लेम न करणु घुरिजे, असां पंहिंजो पाण खे बि थोरो दुरुस्त कयूं। सो हिते कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अदी केरु पियो ॻाल्हाए? मुंहिंजे ख़्याल सां तव्हां वटि सिग्नल जो इशू आहे। हेलो, बहरहाल तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई आहे, तव्हां असांखे ॿीहर बि कॉल करे सघो था। जी सुहेल, त
त माशाल्लाह हिन पोज़ीशन ताईं तव्हां पहुता आहियो, जंग विढ़ंदा विढ़ंदा आया आहियो, अॻिते छा पिया ॾिसो मुस्तक़बिल पंहिंजो? आहे त महिनत हले पई जेको आहे सो आहे हर शइ महिनत सां। सो अहिड़ा प्रोग्राम अॼुकल्ह प्लेटफॉर्म सुठा प्लेटफॉर्म अचनि पिया। ऐं हाणे ई तक़रीबन 2-3 महीना पहिरियों मैडम सनम वारी बि हिकिड़ो ऑडिशन वरितो लाणकाने में, जंहिंमें मां बि सिलेक्ट थियो हुयुसि। ऐं बसि हले थी महिनत। सो इन ते मुस्तक़बिल छा पिया ॾिसो? त मुस्तक़बिल में तव्हां छा अञा वॾा सिंगर थींदव, कंहिं वॾे प्लेटफॉर्म ते तव्हांखे ॾिसंदासीं, तव्हांखे छा थो लॻे? बिल्कुलु बिल्कुलु ख़्वाहिश आहे त मतिलबु जहिड़ी लेवल जा वॾी लेवल जा ॾिसूं पिया ॻाइणा, त असांजी ख़्वाहिश आहे त असां बि इन लेवल ते हुजूं। इंशाअल्लाह अल्लाह बहितर कंदो इंशाअल्लाह। हींअर छा पिया ॿुधायो असांखे? हिन में मां सिंध जो ख़ूबसूरत शाइर आहे मुर्तज़ा फुल, उनजी शाइरी ऐं कंपोज़िशन उस्ताद बादल राई जी। सो तव्हांखे उहा थो ॿुधायां। चैन नाए तो बिना जय जा पीरिया खे जल दिया। ए बहारुन जी हवा जय जा पीरिया खे जल दिया। ए बहारुन जी हवा संभाले हिन रखा सब इश्क जी अलमारिया में। मुँह संभाले हिन रखा सब इश्क जी अलमारिया में। के निशानियों में चला के निशानियों में चला जय जा पीरिया खे जल दिया। ए बहारुन जी हवा जय जा पीरिया खे जल दिया। चैन नाए तो बिना जय जा पीरिया खे जल दिया। ए बहारुन जी हवा जय जा पीरिया खे जल दिया। ए बहारुन जी हवा सितारा उभा मथे ज्योति उदासी सब लगा। सितारा उभा मथे
ही मुंहिंजी कथा चंद्र ही मुंहिंजी कथा चइजां पीरियां खे जल्दिया ए बहारुनि जी हवा चइजां पीरियां खे जल्दिया चैन नाए तो बिना चइजां पीरियां खे जल्दिया ए बहारुनि जी हवा चइजां पीरियां खे जल्दिया ए बहारुनि जी हवा वक्त थियो आका खुशी नाहे डिठी मूं मुर्तज़ा वक्त थियो आका खुशी नाहे डिठी मूं मुर्तज़ा केर भोगे फासला केर भोगे फासला चइजां पीरियां खे जल्दिया ए बहारुनि जी हवा चइजां पीरियां खे जल्दिया चैन नाए तो बिना चइजां पीरियां खे जल्दिया ए बहारुनि जी हवा चइजां पीरियां खे जल्दिया ए बहारुनि जी हवा वाह वाह बहितरीन बहितरीन ज़बरदस्त सर तव्हां जीअं एंकर पर्सन आहियो त छा अॼु खां 10 साल पोइ बि तव्हांखे सहाफ़ी एंकर पर्सन ई ॾिसंदासीं? बसि अलाह जे हथ में आहे ज़िंदगी ऐं मौत अलाह साईं ऐं तव्हांखे इंसान सिहत तंदुरुस्ती वारी जी ज़िंदगी जुस्तजू अता करे। करे पियो ऐं आई थिंक जेको शौक़ सां कमु कजे ऐं उन सां जुस्तजू हुजे त मां सम्झां थो त उहो अॻिते बि उहो ई हूंदो ऐं इनखे बाय नेचर तव्हां कंहिं बि फील्ड खे चॉइस कंदा आहियो त तव्हांजी ब्लड में उहे जेके जरासीम चइजनि उहे हूंदा आहिनि ऐं उहे इनशाला बरक़रार रहंदा। इंशाल्लाह इंशाल्लाह। कॾहिं कॾहिं इहो कोन सोचे त ॾाढी टफ जॉब आहे, ॾाढो टफ कमु आहे, जर्नलिज़म आसान न आहे, ॾुखियो आहे ऐं कॾहिं क्विट करण जो सोचो या कॾहिं कुझु अहिड़ा चैलेंजिस आया जो तव्हां डिसहार्ट थिया हुजो? बिल्कुलु तव्हां असांजी फील्ड अहिड़ी आहे जिथे हथ पकड़ण वारा घटि ऐं रुकावटुनि वारा घणा हूंदा आहिनि। इहो त हिकिड़ो तय आहे, चाहे उहो असांजी सहाफ़त हुजे या वरी एंटरटेनमेंट जी दुनिया में हुजे। सही ॻाल्हि। स्पीड ब्रेकर एतिरा आहिनि लाइफ में जो तव्हां परेशान थी वेंदो। बाक़ी मूं अमेरिका में मां रहियसि त उते मूं सोचियो त मूं सहाफ़त छॾी ऐं मां कुझु बिज़नेस जे तरफ़ वञा। हिकिड़े मूंखे दोस्त बि रखियो कंहिं शॉप ते त बाबा तूं हीउ ॾिस ऐं थोरो कुझु सिख, हुन खां पोइ अगरि तोखे इन बिज़नेस में इंट्रस्ट आहे त पोइ किथे खोले वठंदासीं। पोइ मूं सोचियो त मूं मास्टर बि कई, पढ़ियुमि बि, एतिरो वक़्तु मीडिया खे बि ॾिनो, सहाफ़त खे बि ॾिनो ऐं वरी हाणे हिते ई कमु कयां त मूंखे मज़ो कोन आयो जेको मां पंहिंजो हिकिड़ो एक्सपीरियंस शेयर कयो। पोइ उतां मां शाम जो सुबुह जो वियसि शॉप ते ऐं मंझंदि जो वरी वापसि हलियो आयुसि आउटलेट तां। त उहो दोस्त आयो राति जो चई छा थियो? मूं चयो यार मूं ही सोचियो आहे त मूं हेॾो वक़्तु ॾिनो आहे ऐं मां पंहिंजो उन ई कम खे कैरियर खे कंटिन्यू कंदुसि ऐं इहो इनखे मूंखे ई नथो सम्झ में अचे। त इहो वाक़ई आहे त जेको जंहिंजो कमु आहे ऐं दिलचस्पी आहे, मां सम्झां जीअं अव्हांखे असां ॾिसंदा आहियूं त ॾाढो शौक़ सां ॾिसो न, हर प्रोफेशन में हुन प्रोफेशन सां इश्क हुजणु खपे, बिल्कुलु आहे, बिल्कुलु ऐं मोहबत हुजणु खपे, चाहत हुजणु खपे, तॾहिं उहा शइ निकिरी ईंदी। ऐं तव्हां पंचूर आहियो, पंहिंजे टाइम ते अचो था, कोशिशि कयो था तव्हांजो प्रोग्राम सुठो थिए, तव्हांजी ॾिसंदड़नि खे सुठो लॻे, अॼु बहितर न थियो त सुभाणे अञा हुन खां बहितर करो। बिल्कुलु डेली इहा ई कोशिशि हूंदी आहे। त पोइ इहा
हिकिड़ी चइजे न त पंहिंजे कम सां दिलचस्पी ऐं इश्क आहे सो मुंहिंजो बि ईअं ई आहे त ज़बरदस्त। मां कोशिशि कंदुसि त 10 साल खां पोइ बि तव्हां मूंखे ईअं ई ॾिसो इंशाल्लाह इंशाल्लाह ईअं ई स्मार्ट हैंडसम बिल्कुलु, ऐं thank ईअं ई you। ॾिसूं तव्हांखे। अच्छा लास्ट में हिकिड़ो चुलबुलो सो सवाल ज़रूरु जी, जी। करणु चाहींदसि, तव्हांजी लव मैरिज आहे या अरेंज मैरिज आहे या ज़िंदगी में तव्हां लव कयो कंहिंसां? हा इहो वॾो ख़तरनाक सवाल आहे मूंखे घर बि वापसि वञिणो न न बिल्कुलु अहिड़ो कुझु बि कोन्हे, जस्ट यू नो। न असांजे समाज में हाणे त दुनिया घणी चेंज थी वई आहे, एॾा पुराणा बि न आहियूं पर पोइ बि किथे न किथे जेको आहे सो अरेंज मैरिज हुई सही। ऐं उहा ई आहे सही ऐं माशाल्लाह। पंहिंजो पोइ अरेंज मैरिज खां पोइ वरी लव थी वियो हा इहो नेचुरल आहे, इहो थींदो आहे सो अरेंज मैरिज आहे अरेंज मैरिज। ऐं हूअं जीअं लव शव थींदा आहिनि इहो न थियो कॾहिं न बि? इहो अञा ताईं त जेको आहे सो परे परे भई गयो कहिड़ो यानी अहिड़ो को ऑन स्कैंडल न अचे स्क्रीन ऑन स्क्रीन न तव्हां ऑफ स्क्रीन पुछो। बि जांच कयो तव्हां अच्छा हलो सही आहे। इन प्रोड्यूसर जे बि गवाह ॾींदो त ख़ासि तौर ते असांजी जी, जी, जी। इलेक्ट्रॉनिक्स मीडिया में जेतिरो वक़्तु बि थियो आहे मुख़्तलिफ़ चैनल ते मूं हेड ऑफ द डिपार्टमेंट बि रहियो आहियां, प्रोग्राम बि कया आहिनि, सभु शइ कई आहे पर अलाह साईं इन शयुनि खां अञा ताईं सुठी ॻाल्हि बचायो आहे सुठी ॻाल्हि आहे। किथे बि को अहिड़ो स्कैंडल न आयो आहे जेको सुठी साम्हूं ॻाल्हि अचे आहे। हलो माशाल्लाह ज़बरदस्त सुठी ॻाल्हि आहे। वरी महिरबानी सुहेल तव्हां खां वेंदे वेंदे गानो बि ॿुधंदासीं, कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो ॾींदुसि त मोहबत विरायो मोहबत वठो ऐं जेको आहे सो हिन फील्ड में महिनत कयो ऐं आहे हर शइ महिनत सां। सो जेके बि असांजे हिन फील्ड जा ॻाइणा आहिनि नौजवान उन्हनि खे इहा रिक्वेस्ट आहे महिनत कयो। ज़बरदस्त जी सर तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? बसि इहो आहे मैसेज त मां हमेशह चवंदो आहियां त कराची खां कश्मीर खां कारूंझर खां केटी बंदर ताईं सिंध वॾी ॾुखायल आहे ऐं सिंध हिन वक़्तु उन नौजवाननि जे खे ॾिसे पई तके पई जेके सिंध जा मुस्तक़बिल जा महिमार आहिनि ऐं उन्हनि खे कुझु न कुझु सिंध जे लाइ जुस्तजू करणी पवंदी। सही उहे रस्ता जेके रस्ता ख़तरनाक आहिनि उन्हनि खां पासो करे ऐं कामयाबी जे रस्तनि ते वेंदा त सिंध जो ऐं पाकिस्तान जो नालो मथां थींदो। इंशाल्लाह 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 थैंक यू सो मच सर। उमेद आहे त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी भाउ मोहम्मद रुज़ान उन ॾाढी तालिब पीरज़ादो उनखे डेडिकेट पियो कयां। सही मां सिंध हुई सजाई। हलो हलो तव्हां त ॻायो, तव्हां ॻायो टाइम कोन्हे, तव्हां स्टार्ट कयो। तुझो जी जल खीर मलाई दुस तुझो अमर खीर मलाई दुस तुझो जी जल खीर मलाई दुस तुझो अमर खीर मलाई दुस मां सिंध सिंधु अजी सजाई दुस तुझो अमर खीर मलाई दुस मां सिंध सिंधु अजी सजाई दुस तुझो अमर खीर मलाई तुझी लोई जी लज रख भी कामेर न उनते सहिबी
कढबी जिए सिंध जी पड़वे तस्बी तो सा मोहब्बत कदहिं न घटबी सिर ॾींदासूं पर बखजी भले सिर्फ वञे ही कटजी सिर मां बिगड़न जा उॾाई दुस तुंहिंजो अमर खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधूअ जी सजाई दुस तुंहिंजो अमर खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधूअ जी सजाई दुस तुंहिंजो अमर